शाह तंज़ीम जी 39 सालगिरह। नाज़ा शाह की तंज़ीम निशात जमायत लॉय शरीफ़ जेका वक़्त जी नज़ाकत खे महसूस कंदे 22 जुलाई 1983 ईस्वी ते वजूद में आई आहे, जंहिंजे वजूद जो ख़ासि सबब दरगाह लॉय शरीफ़ जिन जे बानी हज़रत सुल्तान औलिया पीर ख्वाजा मोहम्मद ज़मा कुदसरा जिन इंसान ज़ात जी ख़िदमत करण जे पैगाम खे आम करणु आहे, जंहिं लाइ हिन तंज़ीम पाण पतोड़ींदे हज़रत क़िबला पीर फैज़ मोहम्मद कुरैशी रायमीन बादशाह अठों सजदनशीन दरगाह लॉय शरीफ़ जिन जे अहकामनि जी पैरवी कंदे जमायत लॉय शरीफ़ जी तरीक़ती समाजी सियासी तरबियत करण सां गॾोगॾु जमायत लॉय शरीफ़ जे नौजवाननि ख़्वाह अवामुल नास जी फलाह व बहबूद लाइ कमु कंदी रही आहे, जंहिं में न्याणियुनि जी तालीम, आम समाजी कमनि सां गॾु सिहत रोज़गार लाइ पिणु कमु कयो आहे। ख़ासि तौर ते नौजवान तबिके में रुहानियत लाइ तमामु घणो कमु कयो आहे। उन सिलसिले में इंसानियत जे नाते तबी कैंपूं, अखियुनि जूं कैंपूं, ॿोॾि सतायलनि जे माली सहायता सां गॾोगॾु कोरोना जहिड़ी मौज़ी मर्ज़ में आम माण्हुनि जे तमामु घणी ख़िदमत कई आहे। उन ख़िदमत जो ख़ासि सबब दरगाह लॉय शरीफ़ जे मौजूदा सजदनशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी जिन जे हुकुम तहत हिन तंज़ीम जी नौजवाननि ऐं आम माण्हू जी ख़िदमत कंदी अचे थी। अॼु नाज़ा शाह की तंज़ीम निशात जमायत लॉय शरीफ़ जी 39 सालगिरह आहे। उन ख़ुशी जे मौक़े ते असां जमायत लॉय शरीफ़ पंहिंजे रूहानी रहबर हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी सजदनशीन दरगाह लॉय शरीफ़ जिन खे ख़ासि वाधायूं पेश कयूं था। नाज़ा शाह की तंज़ीम निशात जमायत लॉय शरीफ़ जी 39 सालगिरह लॉयरी शरीफ़ में बदीन, हैदराबाद, लाड़काणो, काज़ी अहमद, नवाबशाह, कराची, सकरंड, गंदाखा, कोयटा, बलोचिस्तान ऐं दुबई में पिणु मल्हाई पई वञे।